सिंध सिर्फ़ हिकु खितो न बल्कि तारीख़, तहक़ीक़ ऐं तजुर्बनि जी उहा दुनिया आहे जिते मॉडर्न साइंस बि बेवस बणिजी वञे थी। इहा हक़ीक़त आहे त असां इल्मी मुशाहिदनि ऐं तहक़ीक़ जी तारीख़ मां गुम थी विया आहियूं। तंहिं हूंदे बि सिंध अकेले सिर राज़नि जी पहिरेदार बणिजी अॼु जी जदीद साइंस लाइ चैलेंज बणियो बीठी आहे। ज़हन में रहे त जेका साइंस दुनिया खे मेसोपोटेमिया मां दरियाफ़्त कयल हेमोराबी कोड डीकोड करे ॾेखारे थी, जेका इजिप्शियन सिविलाइज़ेशन जो मौत खां बाद जी ज़िंदगी जो फ़लसफ़ो पढ़ी ॿुधाए थी, जेका क़दीम माया तहज़ीब जी हैरत अंगेज़ फ़ल्कियात ऐं ज़ीरो जे तसवर खे सम्झाए थी, उहा पर्शियन सिविलाइज़ेशन जे डाक निज़ाम या यूनानी तहज़ीब जे फ़लसफ़नि खे त सम्झाए सघे थी, पर उहा साइंस इंडस सिविलाइज़ेशन अॻियां नाकाम बणिजी वञे थी। इहा न मोइंजे दड़े जी ॿोली खे डिकोड करे सघे थी, न ई 14हीं खां 18वीं सदी जे मकरी जे क़ब्रिस्तान खे डिस्क्राइब करे सघे थी। छा तव्हांखे ख़बर आहे त 10 मुरबा किलोमीटर ते फैलियल दुनिया जो वॾे में वॾो क़ब्रिस्तान सिर्फ़ 5 लख क़बरनि जे करे दुनिया लाइ हैरत जो मर्कज़ नाहे, बल्कि ही सिंध जो उहो क़ब्रिस्तान आहे जिते ज़मीन जे अंदर बि हिकु दुनिया दफ़न आहे, जंहिंमें तारीख़ जा तहखाना, रूह ऐं तहज़ीब जो तारूं लिकल आहिनि। हिते क़बरूं सिर्फ़ ज़मीन जे मथां न बल्कि कुझु क़बरूं ज़मीन जे तहनि में बि लिकल आहिनि, जंहिंजे मुतलिक़ माहिरनि जो इहो ख़्यालु आहे त इहे क़बरूं बादशाहनि, वलियनि या आलमनि जो थी सघनि थियूं ऐं दुश्मननि खां महफ़ूज़ रखण जे लाइ पोशीदा ठाहियूं वियूं हुजनि, जॾहिं त इन ख़्याल में का सदाकत नाहे। हिते दोहरी क़बरूं बि मौजूदु आहिनि जिन्हनि में हेठां ऐं मथां 2 लाश दफ़न आहिनि। माहिरनि जो ख़्यालु आहे त इहे क़बरूं मुर्शिद ऐं मुरीद जो थी सघनि थियूं ऐं दफ़नाइण जो अंदाज़ रूहानी नस्बत जी अलामत थी सघे थो, पर यकीन सां नथो चई सघिजे। हीअ जदीद साइंस असल में हैरान तॾहिं थी जॾहिं 1960 खां 1970 वारे ॾहाके में आसार क़दीमा जा माहिर कंपास खणी क़ब्रिस्तान में दाख़िल थिया। जॾहिं उहे ॼाम निज़ामुद्दीन ऐं मिर्ज़ा तैगुर बेग जी मज़ार वेझो विया त कंपास जी सुई उत्तर खां ॾखण न बल्कि ओभर खां ओलहे तरफ़ हलणु लॻी, जंहिंखां पोइ माहिरनि जो इहो बयानु साम्हूं आयो त इन्हनि मज़ारनि जी तामीर में मक़नातीसी मिट्टी इस्तेमालु कई वई, जंहिंजे करे मैग्नेट कंपास मुतासिर थिए थो। पर साइंस ख़ुदि हैरान तॾहिं थी जॾहिं उन मिट्टी खे ॿिए हंधि मुंतक़िल कयो वियो ऐं तजुर्बे खां पोइ इहो साबित थियो त मिट्टी में मक़नातीसी क़ुवत मौजूदु ई न हुई। हिकु तवील तहक़ीक़ ऐं तजुर्बनि खां पोइ इहा ॻाल्हि साबित थिए थी त साइंस लाइ सयारनि जी दरियाफ़्त खां बि वधीक ॾुखियो कमु सिंध जे राज़नि खे डिस्क्राइब करणु आहे।